ऐं असांखे जेको आहे सो हिननि जेको आहे सो इहो सम्झायो त पेटियल छा आहे, तंज़ीम छा आहे, विड़बो कीअं आहे। छो असीं हिननि खे वरी बि जस था ॾियूं, हीअ जस लहणी हूंदी। मां इन खां अलावा ॿ ॻाल्हियूं तंज़ीम ते कंदुसि। मुंहिंजा साईं मरकज़ी बॉडी खे चूंडे 2 साल पूरा थी विया आहिनि, पूरा 2 साल थी विया आहिनि। अवां ॾिसो हिन 2 सालनि में हिन मरकज़ी बॉडी कयो छा आहे। अवां ख़बर आहे हर दोस्त इहो थो चए पियो, इहो पुछे थो पियो त हीअ कनि छा था पिया। दा मुंहिंजा भाइरो, मां तव्हांखे अर्ज़ु इहो कंदुसि त हिन वक़्तु जेको जेको असां फाइटर जेके आहिनि, जेके तंज़ीम में फाइटर आहिनि, पेटियल जा फाइटर आहिनि, ज़िले जा सदर आहिनि, तहलकनि जा सदर आहिनि, उहे अवां सां वागुंरु हुन वटि को फाइटर आहे। हुन वटि सभई कमाऊं फुटणियूं, माल वार मिलण वारा माण्हू आहिनि, हेॾा विढ़ण वारा माण्हू आहिनि। तंहिंजे करे तंज़ीम जो हाल थी वियो आहे, हीअ तंज़ीम जो हशर थी वियो आहे। उहा तंज़ीम जंहिंजी ऑफिस में मिनिस्टर झुकी करे अची ॻाल्हाईंदो हो। गुज़रियल 2017-18 में चीफ मिनिस्टर जी फोन आई हुई त अची असां मरकज़ी बॉडी 16 स्केल ते ॻाल्हाए। उन तंज़ीम जो अॼु तव्हां असर ॾिसो था, छा असर थियो आहे तंज़ीम जो। उन तंज़ीम खे हिननि वेगाणो करे छॾियो, हिन तंज़ीम खे हिननि बर्बाद करे छॾियो। उहा तंज़ीम हिननि खां हाजी अब्दुर्रहीम मरहूम जतोई साहब जो उहो ज़ियाई मार्शला में उनजे जिस्म जो किरियल इस्लामाबाद जे रोडनि ते खून पुछे थो पियो। देदड़ जतोई लियाकत देदड़ जो रूह पुछे थो पियो हिननि खां। उहे दोस्तनि जो हिननि खां सवाल आहे जन पंहिंजी ज़िंदगी हुन तंज़ीम खे पे छॾियूं। तव्हां छा कयो आहे, तव्हां तंज़ीम सां सौदो करे आया। जॾहिं बि सेक्रेटरी वञा थो इंतज़ार सरगरी खे पनो आहे, फाइल आहे कच्छ में, मूंखे त लॻे थो सदर ई हुआ, हू पंहिंजा धंधा थो कंदो हुते। असां और मर्कज़ सदर सम्झूं ई कोन था सदर, रुगो इंतज़ार सरगरी आहे। कच्छ में फाइल अथसि, कंहिंजी बायोमेट्रिक कराइणी आहे, कंहिंजो छा कराइणो आहे। सौदा तंज़ीम ईअं कोन हलंदी। ऑफिसरनि सां यारियूं रखबियूं, मिनिस्टरनि सां यारियूं रखबियूं, सेक्रेटरियुनि जा जूता छुटबा, पोइ ईअं तंज़ीम ई न हलंदी। तंज़ीम ईअं हलंदी आहे, मिनिस्टर खे किचे गांठ, सेक्रेटरी खे किचे गांठ, ऑफिसर खे पात्र ॾियो, हुनखे ख़बर पए त पेटियल छा आहे। ऐं ईअं माली में थियो, ईअं माली में दोस्तनि कयो आहे, गैरतमंद वज़ीरनि कयो आहे, बाज़मीर वज़ीरनि कयो आहे। सो हिननि जो ज़मीर सुतल आहे। सो आऊं हिन स्टेज ते साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब, हिकु दिलेर अॻवान जेको आहे, साईं सिकंदर जतोई साहब, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो साहब, अतीक रहमान सोलगी साहब, ऐं असां सां जेके बि वागियल 16, 17, 15 ज़िला आहिनि, मां सभिनी खे हथ वधी गुज़ारिश कंदुसि त घणो थी चुको आहे, घणो थी चुको। हींअर असां जा कुझु साल बचा आहिनि, असीं तंज़ीम खे छॾण वारा आहियूं। तंहिंजे करे हीउ जेको असांजो नौजवान नस्ल अचे थो पियो, जेके